अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ इशू में भलीकार आया दानिश कुश के ख़बर दींदा हलूं तो दादू में खुराक खाते के अमलदारन पारां मोरो रोड ते नाकाबंदी कंदे कणिक जो 16 ट्रकूं हथ करे वरतियूं आहिनि। कणिक जी मुंतकिली मेड़ खां सकरण कई पई वञे, जेका नाकाम बणई आहे। खुराक खाते के अमलदारन पारां कणिक सां भरियल 16 ट्रकूं हथ करे वरतियूं आहिनि। ख़बर आया ताईं पहुचायूं पिया त दादू में खुराक खाते के अमलदारन पारां कार्रवाई कई वई आहे। कार्रवाई दौरान मेड़ खां सकरण मुंतकिल थींदड़ कणिक सां भरियल 16 ट्रकूं खुराक खाते के अमलदारन हथ करे वरतियूं आहिनि। ख़बर आया ताईं पहुचायूं पिया त खुराक खाते के अमलदारन पारां कार्रवाई कई वई आहे। मेड़ खां सकरण मुंतकिल थींदड़ कणिक सां भरियल 16 ट्रकूं खुराक खाते के अमलदारन हथ करे वरतियूं आहिनि। उन हवाले सां असां लाइन ते मौजूद आहे असांजो ब्यूरो चीफ रिपोर्टर राजा अल्ताफ अब्बासी। उन खां मालूम कंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सील आहिनि। जी राजा, आगाह कजो, खुराक खाते के अमलदारन पारां कार्रवाई कई आहे, छा तफ़सील आहे तव्हां वटि? जी बिल्कुल दानिश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध गवर्नमेंट पारां ॿिए ज़िले खां ॿिए ज़िले ते कणिक मुंतकिल करण जे लाइ 144 कलम लागू कयो हुयो ऐं राति देर सां जेको आहे मेड़ खां सकरण वेंदड़ जेके आहिनि 16 ट्रकूं कणिक सां भरियल जेके हुयूं उहे खुराक खाते दादू पारां जेके आहिनि उहे छापो हणी हथ करे वरितियूं आहिनि ऐं 16 ट्रकुनि खे जेको आहे दादू जे गोदाम ते मुंतकिल कयो वियो हो। राति जे पेट में ई जेको आहे वापारियुनि सां खुराक खाते पारां डील तहत 9 ट्रकूं जेके आहिनि उहे छॾे ॾिनियूं आहिनि ऐं 7 जेके ट्रकूं आहिनि उन्हनि जो जेको कणिक आहे उहा दादू जे गोदाम ते लाथी पई वञे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको DFC फूड आहे मंसूर मीराणी, उन जेको आहे इन हवाले सां मौक़ूफ़ ॾियण खां इनकार करे पंहिंजो नंबर जेको आहे उहो बंदि करे छॾियो आहे। इन खां अलावा अगरि ॻाल्हि कंदासीं पाण दादू में हलंदड़ जेको बारदाणो आहे, उहो बारदाणो बि जेको आहे ज़िले हुकूमत जे गठजोड़ सां जेको आहे उहो नंढनि आबादगारनि जे बजाए वॾा आबादगार आहिनि जेके वापारी आहिनि उन्हनि हवाले कयो वियो आहे। जी दानिश, वॾी महिरबानी राजा, आगाह कयो। नाज़रीन, ख़बर हुई ताईं पहुचाईसीं त दादू में खुराक खाते के अमलदारनि मोरो रोड ते 16 ट्रकूं कणिक सां भरियल हथ कयूं, जंहिंमां 9 ट्रकूं खुराक खाते के अमलदारनि लेन देन बाद छॾे ॾिनियूं, जॾहिं त 7 ट्रकूं जेके आहिनि उहे गोदाम ते लाथियूं वयूं आहिनि। DFC पंहिंजो नंबर बंदि करे छॾियो आहे, मौक़ूफ़ ॾियण खां इनकार कयो आहे। ख़बर ई ताईं पहुचाईसीं त दादू में खुराक खाते के अमलदारनि कणिक जो छापो हणी 16 बोरियूं वॾी महिरबानी राजा, आगाह कयो। नाज़रीन, ख़बर ई ताईं पहुचाईसीं त दादू में खुराक खाते के अमलदारनि कार्रवाई कंदे कणिक सां भरियल 16 ट्रकूं हथ करे वरितियूं। कणिक मेड़ खां सकरण मुंतकिल कई पई वञे, जेको इतला खुराक खाते के अमलदारनि खे मिलियो, जेके मोरे रोड ते नाकाबंदी करे ऐं राति देर सां उहे कणिक सां भरियल 16 ट्रकूं हथ करे वरितियूं हुयूं।